जोगी कबीलो उहो कबीलो आहे जेको हमेशा नांगन ऐं रोज़ी रोटी जे पोयां भॼ दौड़ कंदो रहे थो। गेड़ू गुथरी ऐं नांगन खे रखण लाइ तीलनि जो ठहियलु छॿो ऐं मख़सूस मुनफ़रद लिबास संदुन पहचान आहे। ज़िले सांगड़ अंदरि जोगी कबीलो वॾी अक्सरियत में मौजूदु आहे। अहिड़ी रीति झोल लॻ रुकनमुड़ा शहर जे भरिसां वारी जे भिट ते रहंदड़ ही जोगी कबीलो बि सरकारी नज़रअंदाज़ी जो शिकार आहे। खेनि हुकूमत पारां एहसास कफ़ालत प्रोग्राम खां वेंदे का बि सहूलत या इमदाद खेनि नथी मिले। संदुन इरादो आहे त हाणे असां पंहिंजे औलाद खे तालीम ॾियारियूं त जीअं हू इन गदागरी वारे ख़ानदानी रिवाज खां ॿाहिरि निकिरनि। चेतन जोगी, आतम जोगी इन्हनि जूं काविशूं आहिनि त ही जेके पंहिंजे नौजवान आहिनि, नंढड़ा वॾड़ा, उन्हनि खे तालीम ॾियनि था ऐं मज़ीद जेको आहे पुछंदासीं त उहे इन हवाले सां पाण खे छा था ॿुधाइनि। जोगी क़ौम में तमामु तालीम घटि आहे। तालीम घटि इन करे आहे त असांजी जोगी क़ौम वटि संदो प्लाट न हुजण जे करे जिते बि 6 महीना वॾेरनि वटि आला हुकुमरान तन ते रहनि था त उते जा ज़मीनदार इन्हनि खे लॾ पिलाण कराइनि था। इन्हनि सां इन्हनि जी तालीम ते वॾो असरु पए थो। उन जे बावजूद बि ऐं असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त असां पढ़ी करे अॼु सुठे मंज़िल ते पहुता आहियूं ऐं मुआशरे में निकिरी आया आहियूं ऐं सुठे डिसिप्लिन जे हवाले सां रहूं था। त मुंहिंजी इहा जदोजहद हूंदी आहे, मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त मुंहिंजा ही जोगी मारूड़ा फ़क़ीर जेके कंहिंजे अॻियां हथु फैलाइण खां बहितर आहे अगरि इन्हनि में तालीम अची वञे त ही पाकिस्तान जो नालो रोशन करे सघनि था। ऐं पंहिंजे सिंध जो हिकिड़ो जेको शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह आहे ऐं उन्हनि असांखे ॻायो बि आहे ऐं उन्हनि सां असां सां गॾु हलिया बि आहिनि। त आउं अक्सर करे पंहिंजा काफ़ी सेंटर हिते खुलिया विया आहिनि। रुकनबोड़ा में हिते 3 असांजी जोगी कॉलोनी जा ॻोठ आहिनि जिते आउं वेंदो आहियां। उन्हनि ॿारनि में तालीम जी जागृता पैदा कंदो आहियां। जिते स्कूल वेझड़ाई में आहिनि उते अक्सर करे आउं बे फॉर्म नादरा मां कढाई इन्हनि ॿारनि खे एडमिशन कराईंदो आहियां। जिते वेझड़ाई में स्कूल न आहिनि उते आउं पाण वेंदो आहियां, इन्हनि खे टाइम ॾींदो आहियां। ज़िले सांगड़ जे चो तरफ़ असांखे हिकिड़ी जॻह ते को बि अहिड़ो को सहूलियतूं कोन्हे, को अहिड़ो अहसासु कोन्हे, को अहिड़ो हुक्मरान कोन्हे जेके असांखे को सहूलियतूं ॾियनि, असांजे ॿचड़नि जे बारे में सोचे, असांजी ज़िंदगी जे बारे में सोचे, असांजी गुरबत जे बारे में सोचे। त असां हिते ज़िले सांगड़ जे चो तरफ़ 50 जॻहियुनि ते छो हिकिड़ी जॻह ते असांजो को प्लाट आहे न, को अहिड़ो असांजी जॻह आहे कोन्हे जेको असां पंहिंजे औलाद खे सहूलियत ॾियूं या तइलीम ॾियूं। या हाणे साईं जिथे असां विहूं था उते 6 महीना 12 महीना उन खां पोइ वरी ज़मीदारी कमाइनि। बाबा तव्हां फ़क़ीर था टपड़ खणो, असां पंहिंजी बनी आबाद कयूं। बाबा असांखे लॾणो पियो ग़रीब माण्हू। त इन हवाले सां असां पंहिंजे औलाद खे का बि तइलीम ॾेई नथा सघूं। असां जोगी फ़क़ीर जंहिं लतीफ़ असांखे ॻायो, असां पंहिंजो जेको महिनत कई बचा जेको किलो 2 किलो अटो वठी असां पंहिंजो उहो बि खपाए असां पंहिंजे बचनि खे पढ़ायूं। पर जंहिं हुकूमतूं आहियूं असां लाइ वोट खयूं वञनि, असां जिथे आहियूं उते ई आहियूं। जी हिननि जूं ॻाल्हियूं आउं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणु आहे त असांखे तालीम जे हवाले सां ऐं असांखे पंहिंजे न असांखे का सरकारी असांखे इमदाद थी मिले, न को असांखे सरकारी का सरकार असांजी पुरगोर लाइ थी। असां पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल खे बचाइण लाइ असां हिते तालीम जो जेको सिलसिलो शुरू कयो आहे। असां पंहिंजे हिन कबीले जे जेके ॿारड़ा आहिनि उन्हनि खे पंहिंजी मदद पाण त असां हिननि खे पढ़ाई ॾेई रहिया आहियूं त जीअं हू इन अॻिते हली हू पंहिंजे मुस्तक़बिल लाइ सोची। जेको इहो ई मुतालबो कयो आहे त सरकार असांजी तरफ़ नोटिस वठे ऐं असांजी पुरगोर लहे ऐं असांखे का अहिड़ी रिलीफ फराहम कयो वञे ऐं असां पंहिंजे नौजवान मुस्तक़बिल उन्हनि जो संवारे सघूं। कैमरामैन गुलाम रसूल ख़ासकली सां गॾु नवीद गुल ख़ासकली, सिंध TV न्यूज़, झोल।